ओम शांति। यदि मुझे तारीखा 13 सितंबर 2025 अव्यक्त बापदादा जो रिवाइज को स्ट्रीम 2006 मावाक्यन अदिता मावाक्यन परमात्म प्यार में संपूर्ण पवित्रता जी अहिड़ी स्थिति ठाहियो। परमात्म प्यार में संपूर्ण पवित्रता जी अहिड़ी स्थिति ठाहियो जंहिंमें व्यर्थ जो नाम निशान न हुजे। अॼु बाप दादा चारों ओर जे पंहिंजे प्रभु प्यारे ॿारनि खे ॾिसनि पिया। सॼे विश्व में चुनाए उहे कोटनि में कोई हिन परमात्मा प्यार जे अधिकारी ठहींदा आहिनि। परमात्मा प्यार ही तव्हां ॿारनि खे हिते लायो आहे। ये परमात्मा प्यार सॼे कल्प में हिन समय ही अनुभव कंदा आहियो। ॿिया सभी समय आत्माउनि जो प्यार, महान आत्माउनि जो प्यार, धर्म आत्माउनि जो प्यार अनुभव कयो। असां दुनिया में छा अनुभव कयो? पूरे कल्प में असां आत्माउनि जो प्यार, महान आत्माउनि जो प्यार, धर्मात्माउनि जो प्यार अनुभव कयो। लेकिन हाणे परमात्मा प्यार जे पात्र ठहिया आहिनि। कोई तव्हांखां पुछे परमात्मा किथे आहे त छा चईंदा? परमात्मा बाप त असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं। परमात्मा बि असांजे बिना रही न सघंदो आहे, असां बि परमात्मा जे बिना रही न सघंदा आहियूं। एतिरो प्यार अनुभव करो था न, फलक सां चईंदा आहियूं न, उहा असांजे दिलि में रहंदो आहे ऐं असां हुननि जे दिलि में रहंदा आहियूं। ईअं अनुभव थींदो आहे कि उहा असांजे दिलि में रहंदो आहे, असां हुननि जे दिलि में रहंदा आहियूं। अनुभवी आहियूं न, छा दिलि में ईंदो आहे? अगरि असां न अनुभव कयो हूंदो त केरु कंदो? असां शिव बाबा जे दिलि में रहंदा आहियूं ऐं शिव बाबा असांजे दिलि में रहंदा आहिनि। असां ईअं अनुभव न कंदासीं त केरु कंदो? बाबा बि ईअं प्यार जे अधिकारी ॿारनि खे ॾिसी करे हर्षित थींदा आहिनि। जेकी परमात्मा जो प्यार मिलियो आहे उहो ई उन्हनि खे उथाए थो, सुम्हाए थो, खाराए थो, कमु थो कराए। परमात्मा प्यार जी निशानी आहे। जेसितां प्यार हूंदो हुन जे पुठियां सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु थी वेंदा आहिनि। त तव्हां सभी जो बाप चाहींदा आहिनि कि हर हिकु ॿार बाप समान ठही वञे, हर हिक जे चहिरे में सां बाबा प्रत्यक्ष ॾेखारे मिले। ईअं ठहिया आहियो न, बाप दादा जी दिलि पसंदि स्थिति ॼाणंदा आहियो। बाप दादा जी दिलि पसंदि स्थिति छा आहे? बाप जी दिलि पसंदि स्थिति आहे संपूर्ण प्योरिटी। हिन ब्रह्मण जन्म जो फाउंडेशन या संपूर्ण पवित्रता। संपूर्ण पवित्रता जी गुह्यता खे ॼाणंदा आहिनि। संकल्प स्वप्न में भी विंचक मात्र अपवित्रता जो नाम निशान न रही। अपवित्रता जी अविद्या थी वञे। बाप दादा अॼुकल्ह जे समय जी समीपता प्रमाण बार अटेंशन खिचवाइनि था कि संपूर्ण पवित्रता जे हिसाब सां व्यर्थ संकल्प इहे भी संपूर्णता न आहे। त चेक करो, व्यर्थ संकल्प हलंदा आहिनि? कंहिं बि प्रकार जा व्यर्थ संकल्प संपूर्णता सां दूर त न कंदा आहिनि। जेतिरो पुरुषार्थ में अॻियां वधंदा वेंदो ओतिरो रॉयल रूप जा व्यर्थ संकल्प व्यर्थ समय त समाप्त। व्यर्थ संकल्प तव्हांजो व्यर्थ समय समाप्त नथा करनि। छोकी बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं असांजी लास्ट स्टेज ईंदी, जॾहिं असां विनाश अचण वारो हूंदो त आलस्य अलबेलोपन व्यर्थ भी तेज़ी सां ईंदो। त हाणे सभु प्रकार जे व्यर्थ खे भी तलाक ॾेई बाबा चईंदा न, संकल्प और स्वप्न में माया खे तलाक ॾेई छॾो।
हाणे रावण जी सभु प्रॉपर्टी खे तलाक ॾेई रॉयल रूप में अभिमान अपमान व्यर्थ संकल्प जे रूप में वार त न कंदो न रॉयल रूप में अभिमान अपमान व्यर्थ संकल्प जे रूप में वार त न कंदो आहे। चेक करो अगर अभिमान रूप में कोई भी परमात्मा देन खे पंहिंजी विशेषता सम्झंदो त उन विशेषता जो भी अभिमान हेठि लाहे छॾंदो आहे विघन रूप ठही वेंदो आहे न। ऐं अभिमान भी सूक्ष्म रूप में इहे ई ईंदो आहे जो ॼाणंदा बि आहियो मुंहिंजोपन आहियो मुंहिंजो नाम मुंहिंजो शान मुंहिंजो मान थियणो खपे मुंहिंजोपन अभिमान जे रूप में लाहे छॾंदो त इहे व्यर्थ संकल्प भी संपूर्णता सां दूर करे वठंदा आहिनि छो कि बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि स्वमान न कि अभिमान ऐं अपमान सदा स्वमान में रहो मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां। इहा बि न हुजे कि सदा यादि रखो कि बाबा मूंखे शक्ति ॾिनी बाबा जी शक्ति सां मां मास्टर सर्वशक्तिवान ठही आहियां। हिन में भी अभिमान न ईंदो सभु कुझु बाबा जो आहे। अगर कोई असांखे मान ॾिए थो सम्मान ॾिए थो त उहो बि बाबा जो कोई असांखे कुझु बि ॾिए थो त सभु कुझु बाबा जो त स्वमान में रहो न अभिमान न अपमान इहे ई कारण ठहींदा आहिनि व्यर्थ संकल्प अचण जा कि मूंखे मान न ॾिनई मुंहिंजी इज़त न कई। बाप दादा हर ॿार खे डबल मालिक जे निश्चय ऐं नशे में ॾिसणु चाहींदा आहिनि। डबल मालिक जो कहिड़ो कहिड़ो डबल मालिकपन छा आहे हिकु त बाप जे खज़ाने जा मालिक ॿियो स्वराज जा मालिक है न। हिकु त बाप जे खज़ाने जा मालिक ठहो बाबा जो केॾो सारो खज़ानो आहे ॿियो स्वराज जो मालिक ठहो मतिलबु ख़ुदि जे हर मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि जा मालिक बाप जे सर्व खज़ाने जा मालिक मतिलबु असां जंहिं बि गुण शक्ति खे आह्वान करूं उहो शक्ति तुरंत हाज़िर थी करे कार्य सफल कराए। असां मन खे चऊं बसि हाणे मन वना भव ॿियो कोई संकल्प न रोटी ठाहियूं ये सेवा करूं वो करूं हिन सां ॻाल्हायूं स्टॉप बुद्धि परमधाम में बाबा कर्मेंद्रियनि खे चऊं बसि हाणे एतिरो ई खाइणो आहे हिन खां ज़्यादा न मिलंदो त असांजी कर्मेंद्रियूं बि हुन रीति हलनि है न। धीरे धीरे असांखे पंहिंजी स्थूल कर्मेंद्रिय सूक्ष्म ते स्थूल कर्मेंद्रिय बि ॾिसे पंहिंजी डाइट केतिरी हूंदी आहे लेकिन धीरे धीरे अगरि असां आदत विझूं त बॉडी बि हुन अनुसार पंहिंजे पाण खे ठाहींदी वेंदी आहे। त ॿई मालिकपन छो जी हाणे बालक बि आहियो ऐं मालिक बि आहियो लेकिन बाप दादा ॾिठो आहे बालक त सभी आहिनि कि छो जी सभी चईंदा आहिनि मुंहिंजा बाबा त मुंहिंजो बाबा अर्थात बालक लेकिन बालक सां गॾु गॾु ॿई प्रकार जा मालिकपन बि हुजणो खपे त मालिक में नंबरवार थी वेंदा आहिनि न। मालिकपन में ॿार नंबरवार थी वेंदा आहिनि त मालिक में भी नंबर 1 हुजणो खपे। जीअं बालक सम्झंदा आहियो न कि मां बाबा जो ॿार आहे मुंहिंजो बाबा त ऑटोमेटिकली ॿार ठही वेंदसि है न। त उहो ई मां मालिक आहियां हिन खे बि यादि रखो। वरसे जो खज़ानो मां बालक सो मालिक आहियां वरसे जो त मालिकपन में ॿार नंबरवार ठही वेंदा आहिनि लेकिन असांखे मालिकपन में बि नंबर 1 ठहिणो आहे। वरसे जो खज़ानो प्राप्त आहे इन करे बालकपन जो निश्चय नशो रहंदो आहे न लेकिन मालिकपन जो प्रैक्टिकल में निश्चय जो नशो हुन में नंबरवार थी वेंदा आहिनि। बालकपन जो निश्चय नशो रहंदो आहे लेकिन मालिकपन में प्रैक्टिकल में निश्चय नशो हुन में नंबरवार थी वेंदा आहिनि।
स्वराज्याधिकारी मालिक, इन में विशेष विघ्न विझंदो आहे मन। स्वराज्याधिकारी मालिक, हिन में विशेष केरु विघ्न विझंदो आहे? मन। मन जे मालिक ठही कॾहिं बि मन जे परवश न थियो। चईंदा आहिनि स्वराज्याधिकारी, त स्वराज्याधिकारी अर्थात राजा। जीअं ब्रह्मा बाप हर रोज़ चेकिंग करे मन जो मालिक ठही विश्व जो मालिक जो अधिकार प्राप्त कई न। ब्रह्मा बाबा मन जे मालिक ठही विश्व जे मालिक जो अधिकार प्राप्त कई न, मन जो मालिक ठही करे। इहे हीअं मन बुद्धि राजा जे हिसाब सां त मंत्री आहिनि, लेकिन व्यर्थ संकल्प भी मन में उत्पन्न थींदा आहिनि। छा व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि? हाणे छा व्यर्थ ईंदा? सभु त बाबा ॿुधाए छॾी, सभिनि जो उत्तर त बाबा ॾेई छॾी। कोई भी संकल्प ईंदो त हुनजो उत्तर असांजी बुद्धि में हुजणो ई खपे, उहो रेडी हुजणो खपे। त व्यर्थ संकल्प हलंदा ई न। त मन व्यर्थ संकल्प जे वश करे वठंदो आहे। अगरि ऑर्डर सां न हलाईंदव त मन चंचल थियण जे कारण परवश करे वठंदो। अगरि ऑर्डर सां मन न हलंदो त चंचल थियण जे कारण परवश थी वेंदो। त चेक करो। वैसे भी मन खे घोड़ो चईंदा आहियूं, छोजी चंचल आहे न। ऐं तव्हां वटि श्रीमत जी लगाम, अगरि श्रीमत जी लगाम थोरो भी ढीलो थी वई त मन चंचल थी वेंदो। जीअं मन में कोई भी संकल्प ईंदो है न, असांखे सम्झो कोई भी संकल्प, कोई भी आवाज़ अचनि थियूं, मन में कोई संकल्प ईंदा त असांखे बाबा शास्त्री में ॾिनी अथई, बसि तव्हांखे साक्षी थी करे सभिनि खे सकाश ॾियणी आहे। सभु शांत शांत शांति शांति शांति, सभिनि जो ई कल्याण थिए, सभी पंहिंजो पंहिंजो कमु सुठी रीति करनि, सभी शांत शांत शांत। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि मन में कोई भी संकल्प अचे त हुनजो उत्तर त बुद्धि में आहे ई सही। श्रीमत जेके चईंदा आहिनि त उहो उत्तर इमर्ज थी वञे ऐं मन शांत थी वञे। हिनखे चइबो आहे लगाम खे टाइट करे। अगरि थोरो भी ढिलो कंदासीं न कि हा बाबा इहे बि त चयो अथई, बाबा इहे बि त चयो अथई, जे मन में संकल्प आयो भई इहे खाऊं, है न। हाणे बाबा त चए अथई मशीन वारी खाई सघंदा आहिनि, मन संकल्प आयो चलो ठीकु आहे मशीन जी त ठहियलु आहे, वठूं था खाऊं था। लेकिन बुद्धि छा चईंदी कि बाबा चए थी लाचारी हालत में, लाचारी हालत में तव्हां मशीन में खाओ, तव्हां ॿाहिरि वञो था, कमु था करो त हुननि जे लाइ ठीकु आहे। लेकिन जेका घर में ई वेठा आहिनि, ठाहे सघंदा आहिनि, या चलो सुविधा न आहे त चलो ठीकु आहे, लेकिन सुविधा भी आहे, है न। त अगरि असांखे ॿियो कुझु खाइण जी इच्छा थिए थी त मतिलबु इहे असांजो लोभ इच्छा, त हुनखे श्रीमत रूपी लगाम सां टाइट करो कि न इहो ई खाइणो, बसि ख़तमु कयो, है न। माण्हू त चईंदा इहो हेल्दी आहे, इहो हेल्दी आहे, इहो हेल्दी आहे। असांजे लाइ त बाबा जी यादि में तव्हां कुझु भी खाओ सभु हेल्दी थी वेंदो, है न। त बाबा असांखे चवनि था कि मन में मन त घोड़ो आहे, लेकिन असांखे बुद्धि में बाबा श्रीमत त ॾिनी अथई न। त हुन श्रीमत जो लगाम थोरो भी ढिलो थींदो त मन चंचल थी वेंदो आहे। छो लगाम ढिलो थींदो? छोजी किथे न किथे साइट सीन ॾिसण में लॻी वेंदा आहिनि, ऐं लगाम ढिलो थी वेंदो आहे त मन खे चांस मिली वेंदो, त मन खे चांस मिली वेंदो, है न। त मां बालक सो मालिक आहियां, हिन स्मृति में सुधारो। मां बाबा जो बालक सो मालिक अर्थात स्वराज्य अधिकारी
ऐं हर खज़ाने जो बि मालिक। हिन स्मृति में सदा रहो, चेक करो खज़ाने खे बि मालिक त स्वराज्य जो बि मालिक, डबल मालिक आहियो। अगरि मालिकपन कम हूंदो त कमज़ोर संस्कार इमर्ज थी वेंदा। पोइ छा थींदो, हिकु बार मन में संकल्प आयो, बुद्धि खे में असां श्रीमत जी लॻाम डेली करे, ॿियो कोई मन मत या परमत मिक्स करे छॾी, त पोइ जो असांजा पुराणा संस्कार आहिनि उहे बि इमर्ज थी वेंदा। ऐं संस्कारनि में छा चईंदा आहिनि, मुंहिंजो संस्कार अहिड़ो, मुंहिंजी नेचर अहिड़ी। लेकिन छा इहे मुंहिंजो आहे? चइण में त हीअं चईंदा आहियो, मुंहिंजो संस्कार, इहो मुंहिंजो संस्कार, चइणु राइट आहे? है न, इहो मुंहिंजो संस्कार चइणु राइट आहे? मुंहिंजो आहे या रावण जी जाइदाद आहे? बाबा चवनि था मुंहिंजो आहे या रावण जी जाइदाद आहे? कमज़ोर संस्कार रावण जी जाइदाद आहे, उनखे मुंहिंजो कीअं चई सघंदा आहियूं? कमज़ोर संस्कार रावण जी जाइदाद आहे। उनखे मुंहिंजो कीअं चई सघंदा आहियूं? त बाप जो संस्कार कहिड़ो आहे? विश्व कल्याण करणु, त शुभ भावना, शुभकामना। त कोई बि कमज़ोर संस्कार खे मुंहिंजो संस्कार चइण ई रॉन्ग आहे, है न? कोई बि कमज़ोर संस्कार खे मुंहिंजो संस्कार चइण ई रॉन्ग आहे। ऐं मुंहिंजो संस्कार अगरि मानो दिलि में बिठायो, अशुद्ध चीज़ दिलि में वियारी, मुंहिंजी चीज़ सां त प्यारु हूंदो आहे न, त अगरि मुंहिंजो संस्कार मञियो त दिलि में वियारे छॾियो कि मुंहिंजी आहे, त अशुद्ध चीज़ थी वई न। त मुंहिंजी चीज़ सां त वैसे ई प्यारु हूंदो आहे, त मुंहिंजो सम्झण सां पंहिंजे दिलि में जॻह ॾेई छॾंदा आहियो। हिन करे कई बार ॿारनि खे ॾाढी युद्ध करणी पवंदी आहे। अशुद्ध ऐं शुद्ध ॿिन्हिनि खे दिलि में विहारियो त ॿई छा कंदा? युद्ध ई कंदा न, है न? त बाबा असांखे चवनि था कि असांजे मन, असां जॾहिं सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो त असांजे मन बुद्धि संस्कार बि बाबा जा ई थी विया। असांजो पुराणो हिसाब किताब, पुराणो स्वभाव संस्कार सभु शिव बाबा जा थी विया। असांजो कोई मतिलबु ई न आहे। मतिलबु हीअं आहे कि जॾहिं बाबा जे बारे में पतो लॻियो कि हा भई मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, हीअ सम्झ में आयो, सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, बसि हाणे मुंहिंजो बाबा। पुराणा संकल्प, विकार, बुरायूं, मत, जो बि ॻाल्हियूं असांजी आत्मा में आहिनि, सब बाबा जी में। असांजो कुझु आहे न, असांखे सिर्फ़ु मन में बाबा जी यादि, बुद्धि बाबा वटि रहे, ऐं बाबा जी लाइट माइट असां में अचे थी, जंहिंसां असांजो मन बुद्धि संस्कार हिकदमि बाप समान थींदो थो वञे। बाबा सां हिकदमि जीअं न टे तारियूं हूंदियूं न कंहिं तार में, असांजी टे तारियूं हाणे जो ॿियनि जॻहनि तां कनेक्शन में, हाणे सभु जॻह कनेक्शन टुटी, बसि बाबा सां मन जुड़ी वियो, बाबा सां बुद्धि, बाबा सां संस्कार, बसि पूरो कंट्रोल बाबा जे हथ में, सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो। कोई पुराणो हिसाब किताब कंहिं बि रूप में अचे, असांजो मतिलबु ई न आहे। बाबा ॼाणे, बाबा जो कमु। उहो कॾहिं थींदो जॾहिं असां बाबा खे यथार्थ रीति यादि कंदासीं, उन्हनि जी श्रीमत ते पालन कंदा हलंदासीं, उन्हनि खे सॼो चार्ट ॾींदासीं, सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। न कॾहिं थींदो आहे न, कोई ॻाल्हि में माण्हू चईंदा आहिनि, सभु कुझु कंहिंखे ॿुधाए छॾींदा आहिनि, पोइ अगरि कोई माण्हू ईंदो आहे त चईंदा आहिनि अरे ॾिस उहो आयो आहे, वरी चए न। सम्झो कोई वॾो आहे,
वॾे खे सभु कुझु ॿुधाए छॾियो त नंढा फ्री थी वेंदा आहिनि। हे सभु बोझ हुनखे ॾेई छॾियो त वरी बि कोई प्रॉब्लम अची वई त फटाफट उन्हनि खे ॿुधाईंदा। त हाणे नंढनि जो कनेक्शन ई न आहे, वॾो ॼाणे या उहो प्रॉब्लम ॼाणे। त उहे सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो। हाणे बाबा ॼाणे, बाबा जो कमु ॼाणे। बाप दादा त हिन करे बाबा चवनि था न, कॾहिं बि मुंहिंजो संस्कार मञियो ई न, मुंहिंजो संस्कार बि हाणे तुंहिंजो थी वियो। त तुंहिंजो थी वियो, मुंहिंजो आहे ई न, त उहो तुंहिंजो पेठो आहे, पाणे ई ख़तमु थी वेंदो। जॾहिं इहे संकल्प में ईंदो आहे, वाणी में बि ईंदो आहे कि मुंहिंजो संस्कार आहे, त चेक करो इहे अशुद्ध संस्कार मुंहिंजो संस्कार न आहे। त संस्कार परिवर्तन करिणो पए। हुन में बि असांखे कोई महिनत न करणी। तव्हां सिर्फ़ु सदा ई पंहिंजी आत्मा में जेके 3 तारियूं आहिनि, मन बुद्धि संस्कार, उहो बाबा सां जुड़ियल हुजनि बसि। हिन में बि तव्हांखे महिनत न करणी आहे, बसि बाबा 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 जो बाबा चवनि था न उहो कंदा हलो, त पुराणो आप ई सभु ख़तमु थी वेंदो। बाप दादा हर हिकु ॿार खे पदम पदम गुणा भाग्यवान चलन ऐं चहिरे में ॾिसणु चाहींदा आहिनि। बाप दादा हर हिकु ॿार खे पदम पदम गुणा भाग्यवान चलन ऐं चहिरे में ॾिसणु चाहींदा आहिनि। कई ॿार चईंदा आहिनि भाग्यवान त ठहिया आहियूं, लेकिन हलंदे हलंदे भाग्य मर्ज थी वेंदो आहे। बाप दादा हर समय हर ॿार जे मस्तक में भाग्य जो सितारो चमकंदो उहो ॾिसणु चाहींदा आहिनि। कोई बि तव्हांखे ॾिसे त चहिरे सां चलन सां भाग्यवान ॾेखारे में ॾियो, तॾहिं तव्हां ॿार द्वारा बाप जी प्रत्यक्षता थींदी। छो जी वर्तमान समय मेजॉरिटी आत्मायूं मेजॉरिटी अनुभव करणु चाहींदियूं। जीअं अॼुकल्ह साइंस प्रत्यक्ष रूप में ॾेखारे में ॾींदी आहे न, सभु कुझु प्रत्यक्ष ॾेखारींदी आहे न, अनुभव कराईंदी आहे। गरम जो बि अनुभव कराईंदी, ठंडाई जो बि अनुभव कराईंदी। त साइलेंस जी शक्ति सां बि अनुभव करणु चाहींदी, शांति जो अनुभव करणु चाहींदियूं आहिनि, प्रेम जो अनुभव करणु चाहींदियूं आहिनि, आनंद जो अनुभव करणु चाहींदियूं आहिनि। सर्वशक्ति स्वरूप सर्व ज्ञान गुण शक्तियुनि खे बि अनुभव। असां उन्हनि खे चऊं कि संकल्प करो, मां शांत आत्मा आहियां। सभिनि खे शांति जो अनुभव थियणो खपे। जे गरम में गरम, ठंडे में ठंडो जो अनुभव थींदो आहे, ईअं असां कंहिंखे चऊं कि चओ मां आनंद स्वरूप आत्मा आहियां, त हुनखे आनंद जो अनुभव थियणो खपे। त बाबा चवनि था कि हाणे साइलेंस जी शक्ति सां अनुभव करायो। जेतिरो स्वयं अनुभव में रहंदा हो त ॿियनि खे बि अनुभव कराए सघंदा। बाप दादा इशारो ॾिनो आहे कि हाणे कंबाइंड सेवा करो, सिर्फ़ु आवाज़ सां न, लेकिन आवाज़ सां गॾु गॾु अनुभव मूर्त ठही अनुभव कराइण जी सेवा। हाणे छा करिणो आहे, असांखे स्वयं अनुभव में रही करे ॿियनि खे बि अनुभव करायो। अनुभवी आवाज़ सां गॾु गॾु अनुभवी मूर्त ठहो। जीअं असां चऊं था न कि शांत आत्मा आहियूं, त उन्हनि माण्हुनि खे बि उहो शांति जो अनुभव असां द्वारा बि थिए। अनुभव कराइण जी सेवा करो। कोई न कोई शांति जो अनुभव, ख़ुशी जो अनुभव, आत्मिक प्यार जो अनुभव अहिड़ी चीज़ आहे जो हिकु बार ई अनुभव थियो त ओड़ो त छॾे न सघंदा। अगरि हिकु बार बि अनुभव थी वियो न त हुनखे छॾे न सघंदा। छो जी ॿुधी हुई चीज़ भुलिजी सघंदा आहियूं। मतिलबु सम्झो हिकु बार असां कंहिंखे टच कयो गरम चीज़,
अगरि असांखे उहो गरमाइश जो अनुभव थियो है न, त असांखे उहो हमेशह यादि रहंदो। ॿुधी हुई चीज़ भुलिजी सघंदा आहियूं, लेकिन अनुभव करी हुई चीज़ न भुलिजी सघंदा आहियूं, है न। उहो अनुभव कराइण वारे में समीप लाहींदी आहे, उहो अनुभव कराइण वारनि जे समीप लाहींदी आहे। ॿुधी हुई चीज़ भुलिजी सघंदा आहियूं, लेकिन अनुभव जी चीज़ भुलिजंदी न आहे। बाबा चवनि था कि उहा बाबा अनुभव जी चीज़ भुलिजी न आहे, उहो अनुभव कराइण वारे जे समीप लाहींदी आहे, शिव बाबा जे समीप लाहींदी आहे। सभी पुछंदा आहिनि कि हाणे अॻियां छा नवीनता करूं, त बाप दादा ॾिठई सर्विस त सभी उमंग उत्साह सां करनि था, हर हिकु वर्ग बि करे थो। सर्विस त सभी करनि था, हर हिकु वर्ग बि करे थो। अॼु बि ॾाढा वर्ग इकट्ठा थिया आहिनि, मेगा प्रोग्राम बि कयो, संदेश बि ॾिनो, पंहिंजो उलाना निकिरी वियो, उन्हनि जी मुबारक। लेकिन हाणे ताईं इहा आवाज़ु न फैलियो कि परमात्मा ज्ञान आहे, ब्रह्म कुमारियुनि जो कार्य सुठो हले पियो। इहे त ठीकु आहे, इनजी त मुबारक हुजे। बाबा चवनि था कि सभु कुझु कयो, उनजी मुबारक आहे, लेकिन हाणे छा करो कि ये परमात्म ज्ञान आहे। ब्रह्म कुमारियुनि जो ज्ञान ॾाढो सुठो आहे, लेकिन ये परमात्म का ज्ञान आहे, परमात्म क्या कार्य हले पियो, ये आवाज़ फैली हुई आहे। मेडिटेशन कोर्स बि कराईंदा आहिनि, आत्मा जो परमात्मा सां कनेक्शन बि जुड़ाईंदा आहिनि, लेकिन हाणे परमात्म कार्य स्वयं परमात्मा कराए थो। परमात्म कार्य स्वयं परमात्मा कराए थो। ये सब चारों ओर फैलजी हुई। ये ॾाढो घटि अनुभव कंदा आहिनि। आत्मा ऐं धारणा इहे प्रत्यक्ष थी वियूं आहिनि। सुठो कार्य करनि था, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, सुठो सेखारींदा आहिनि, हेसि ताईं ठीकु आहे। नॉलेज सुठी आहे, एतिरा बि चईंदा आहिनि, लेकिन परमात्म नॉलेज आहे, इहा आवाज़ बाप जे नज़दीक लाहींदी, ऐं जेतिरो बाप जे नज़दीक लाहींदी ओतिरो अनुभव स्वतः ई कंदा रहंदा। त अहिड़ो प्लान ठाहियो ऐं भाषणनि में अहिड़ो कुझु जौहर भरो जंहिंमें परमात्मा जे नज़दीक अची वञे। दिव्य गुणनि जी धारणा इन में अटेंशन वियो आहे। आत्मा जो ज्ञान ॾींदा आहिनि, परमात्मा जो ज्ञान ॾींदा आहिनि, इहे बि चईंदा आहिनि, लेकिन परमात्मा अची चुकियो आहे। लेकिन परमात्मा अची चुकियो आहे। परमात्मा जो कार्य स्वयं परमात्मा हलाइनि था। ये प्रत्यक्ष चुंबक जी तरह समीप लाइन, ये प्रत्यक्ष चुंबक जी समान समीप लाइन। तव्हां माण्हू बि समीप तॾहिं आयो जॾहिं सम्झो बाबा मिलियो, बाप सां मिलणो आहे। स्नेही मेजॉरिटी ठाहींदा आहिनि, उहो छा सम्झंदा। कार्य ॾाढो सुठो आहे। जो कार्य ब्रह्म कुमारियूं करनि थियूं, उहो कार्य कोई करे न सघे, परिवर्तन कराईंदा आहिनि, लेकिन परमात्मा ॻाल्हाए थो, परमात्मा सां वरसो वठिणो आहे, एतिरो नज़दीक न ईंदा आहिनि। शिव जी हाणे त पहिरियों सम्झाईंदा आहिनि। बाबा चवनि था ये प्रूव न, परमात्मा ई चवनि था परमात्मा सां ई वरसो वठिणो आहे, इहे नज़दीक न ईंदा आहिनि, एतिरो नज़दीक न ईंदा आहिनि। छो जी हाणे जो पहिरियों सम्झंदा न हुया कि ब्रह्म कुमारियूं छा कंदियूं आहिनि, छा इन्हनि जी नॉलेज
जा उहो हाणे सम्झण लॻिया आहिनि। लेकिन परमात्मा प्रत्यक्षता अगरि सम्झी वञनि त परमात्मा जो ज्ञान आहे त रुकी न सघनि। जीअं तव्हां भॼी करे अची वियो न, ईअं उहो बि भॼंदा। भॼी करे बाबा चईंदा आहिनि मथां आबू खां लाइन लॻंदी दर्शन जे लाइ। मथां आबू खां लाइन त हाणे अहिड़ो प्लान ठाहियो, अहिड़ो भाषण तयारु करो, अहिड़ो परमात्मा अनुभूति जा प्रैक्टिकल सबूत ठाहो, तॾहिं बाप जी प्रत्यक्षता प्रैक्टिकल में ॾेखारे मिले। हाणे सुठो आहे, हेसि ताईं पहुचा आहिनि, सुठो ठाहिणो आहे। उहो लहर परमात्मा प्यार जी अनुभूति सां थींदी आहे। हिते सुठो आहे, हेसि ताईं पहुचा आहिनि त अनुभवी मूर्त ठही अनुभव करायो सभिनि खे। हाणे सभिनि खे अनुभवी मूर्त ठही करे सभिनि खे ई अनुभव कराइणो। हाणे डबल मालिकपन जी स्मृति सां समृद्ध ठही सम्राट ठाहियो। अनुभवी मूर्त ठही अनुभव करायो सभिनि खे। हाणे डबल मालिकपन जी स्मृति सां समृद्ध ठही करे सभिनि खे समृद्ध ठाहींदा। अच्छा, सेवा जो टर्न पंजाब जोन जो आहे। हथ हिलाइनि था। अच्छा, जंहिं बि जोन जो टर्न मिलंदो आहे जेके उहो खुली दिलि सां अची वेंदा आहिनि। पंजाब जोन सां 4000 आहिनि। बाप दादा खे बि ख़ुशी थींदी आहे कि हर हिकु जोन सेवा जो चांस, हर हिकु जोन खे सेवा जो चांस सुठो मिलंदो आहे, वठी वठंदा आहिनि। पंजाब खे हाणे कॉमन रीति सां शेर चईंदा आहिनि। पंजाब शेर ऐं बाप दादा चईंदा आहिनि शेर अर्थात विजय। त सदा पंजाब वारनि खे पंहिंजे मस्तक जे विजय जो तिलक अनुभव करणो। विजय जो तिलक मिलियल आहे, इहा सदा स्मृति रहे। असां ई कल्प कल्प जा विजयी आहियूं। हुयासीं ऐं कल्प कल्प ठाहींदासीं। अच्छा, पंजाब बि वारिस क्वालिटी खे बाप जे अॻियां लाहिणो जो प्रोग्राम ठाहिनि था न। हाणे बाप दादा जे अॻियां वारिस क्वालिटी न आई आहे, तयारु करो था न। सभु प्रकार जा खपनि, वारिस बि खपनि, स्नेह बि खपनि, सहयोगी बि खपनि, माइक बि खपनि, माइट बि खपनि। अहिड़ा ॿार सभु प्रकार जा खपनि। बाबा चवंदा अच्छा बाबा चवंदा कि हाणे सभु प्रकार जा ॿार खपनि। अच्छा, सेंटर्स में वृद्धि थिए थी न। हर हिकु उमंग उत्साह सां सेवा में वृद्धि करे थो। ऐं हाणे ॾिसंदासीं कि कंहिं जोन में इहो प्रत्यक्ष थींदो। वारिस क्वालिटी ढूंढणो। परमात्मा अची चुकिया, बाप खे प्रत्यक्ष कहिड़ो ज्ञान करे सघंदो। बाबा चवनि था हाणे ॾिसंदा बाबा खे कीअं करे सघंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था हाणे ॾिसंदासीं कि कंहिं जोन में प्रत्यक्ष थींदो। परमात्मा खां अची वियो, बाप दादा खे प्रत्यक्ष केरु करे सघंदो। हाणे बाबा ॾिसंदा कि केरु किथां इहा आवाज़ ईंदी, कंहिं जोन मां, कंहिं सेंटर मां, कंहिं देश मां इहा आवाज़ ईंदी जिते
माण्हू चवनि कि अरे ये त परमात्मा जो कार्य आहे, परमात्मा अची वियो। सिर्फ़ु बाबा चवंदा आहिनि न, विदेश मां कोई आत्मा निकिरंदी जो चवंदी कि हा ये भॻवान जो कार्य आहे, उहा किथे मीडिया में या कंहिं रीति चवंदी त हुनजो आवाज़ु दिल्ली ताईं पहुचंदो, दिल्ली खां पोइ पूरे विश्व भारत में फैलंदो, पोइ धीरे धीरे सभिनि खे पतो लॻी वेंदो। तॾहिं बाबा चवंदा आहिनि कलकत्ता खां प्रत्यक्षता थींदी। त बाबा ॾिसणु चाहींदा आहिनि केरु ॿार एॾी जोर सां बाबा खे यादि करे कि नामी ग्रामी वैसे त सभिनि खे ई चइणो आहे, लक्ष्य त रखिणो आहे सभिनि खे अनुभव थिए। ॾिसो बाबा केॾा गुप्त आहिनि। बाबा खे एॾो जल्दी, बाबा केॾा साल थी विया, लेकिन बाबा खे लॻे मुंहिंजो नाम थिए, मुंहिंजी शान थिए। अञा ताईं बि ब्रह्म कुमारियुनि जो नाम बालो कराइण में बाबा लॻा पिया आहिनि, है न। अञा ताईं बि ख़ुदि गुप्त आहिनि। त बाप खे प्रत्यक्ष कहिड़ो जोन कंदो, इहे बाप दादा ॾिसंदा, फौरन कंदो, फौरन बि करे सघंदो आहे। पंजाब नंबर वठी वठो, सुठो आहे, सभु तव्हांखे सहयोग ॾींदा। ॾाढो समय खां प्रयत्न करो था, इहो ई आहे, इहो ई आहे। पंजाब वारा प्रोग्राम कंदा हूंदा उन समय, इहा आवाज़ु फैलाइण जो आहे। हाणे आहे, इहे बि आहे, इहा न आहे, इहा आहे न आहे, त पंजाब छा कंदा? इहा आवाज़ु अची वञे, इहो ई आहे, इहो ई आहे, इहो ई आहे। टीचर्स ठीकु, ॾिसो दुनिया में बि कोई बि ॻाल्हि थींदी न, त कीअं हिकु नंढे से गांव में कोई ॻाल्हि थिए थी, उते नंढे से गांव वारा माण्हू हुन ॻाल्हि खे कंहिं न कंहिं रीति सां मीडिया ताईं पहुचाईंदा आहिनि। अॼुकल्ह त कुझु बि न आहे, हिकु वीडियो कढो, मीडिया में विझो, वायरल थी वेंदो, पूरे देश में, पूरी दुनिया में वायरल थी वेंदो अगरि वो वीडियो में कुझु अहिड़ो ख़ासि हुजे त। सोचो कोई हिकु नामी ग्रामी चई छॾे कि भॻवानु अची वियो आहे, इहे जो भॻवान जो परिचय ॾियनि था, इहे बिल्कुलु सही आहे, इहो ई आहे, इहो ई आहे, इहो ई आहे, त पूरे विश्व में फैलण में घणी देरि लॻंदी, है न? लॻंदो सेकेंड। पूरे विश्व में सभिनि खे पतो लॻी वियो बाबा आया आहिनि, बाबा आया आहिनि। सभु जाते जाते बाबा चईंदा आहिनि न, सभु ॿार मधुबन में न पहुची सघंदा, छो जो हुते बि कंहिंखे न कंहिंखे साक्षात्कार कराइण लाइ कोई न कोई जो जाते हूंदो, बाबा हुनखे हुते फिक्स करे वठंदा ऐं उन्हनि आत्माउनि खे लाइट पाई ॾींदा, ऐं जंहिंखे मधुबन में अचिणो आहे मधुबन में अची वेंदा, जंहिंखे मधुबन में दर्शन करणु अचिणो उहो मधुबन में लाइन लॻाईंदा, जेके पंहिंजे पंहिंजे देश सेंटर्स में अचिणा आहिनि उहे सेंटर्स में वञी करे लाइन लॻाईंदा। बसि थी वियो ड्रामा पूरो। हलो परमधाम वापसि अचो सत्युग में खेल कूद करणु। त बाबा असांखे चवनि था कि हाणे बाबा ॾिसंदा त पंजाब छा कंदो, इहा आवाज़ अची वञे पंजाब जी तरफ़ां कि इहो ई आहे, इहो ई आहे। टीचर्स ठीकु आहे, केसि ताईं कंदा, हिन साल में कंदा, नयो साल शुरू थिए त नए साल में कोई नवीनता हुजणी खपे। इहे बि आहे, इहे त ॾाढो ॿुधो, सभु चवंदा आहिनि हा, सभई चवंदा आहिनि, इहे बि चवनि था, ईअं न, इहो ई आहे। जीअं तव्हांखे मन में बसि बाबा बाबा स्वत ई यादि ईंदो आहे न, ईअं उन्हनि जे मुख सां निकिरे असांजो बाबा अची वियो। उहो बि चवनि मुंहिंजो बाबा, मुंहिंजो बाबा, इहा आवाज़ चारों कोननि सां निकिरे। छा निकिरे? मुंहिंजो बाबा, मुंहिंजो बाबा, मुंहिंजो बाबा इहो ई आहे, मुंहिंजो बाबा इहो ई आहे। बाबा मतिलबु बाबा भॻवानु, आत्मा जो पिता। त इहे सभु चयनि चारनि कोननि सां निकिरंदो, लेकिन शुरूआति के कोने खां थींदी। त पंजाब कमाल करे ॾेखारींदो, छो न कंदा, करिणो ई आहे, ॾाढो सुठो आहे। इन एडवांस मुबारक।
अच्छा, सभी तरफ से सर्व रूहानी गुलाब ॿारनि खे सदा बाप जे अति प्यारे ऐं देहवान सां न्यारे। सो बाबा सखी चवनि था रूहानी गुलाब बाबा जा अति प्यारा देहवान खां अति न्यारा बाप दादा जे दिलि जा दुलारे ॿारनि खे सदा हिकु बाप एकाग्र मन हिकु स्थिति में स्थित रहण वारे ॿारनि खे चारों ओर जे भिन्न भिन्न समय भिन्न भिन्न स्थान में रहंदे हुए भी साइंस जे साधननि सां मधुबन में पहुचण वारा सम्मुख ॾिसण वारा सभी लाडला सिकी लॾे ॿारनि खे कल्प कल्प जे परमात्मा प्यार जे पात्र अधिकारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार दिल जी दुआयूं पदम पदम गुणा स्वीकार हुजे और साथ में डबल मालिक ॿारनि खे बाप दादा जी नमस्ते। अच्छा, दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि था। मधुबन जो हीरो एक्टर सदा ज़ीरो यादि आहे। मधुबन जो हीरो एक्टर आहियो त सदा ज़ीरो यादि आहे। शरीर भले न हलंदो आहे, थोरो धीरे धीरे हलंदो आहे, लेकिन सभी जो प्यार ऐं दुआयूं हलाइनि थियूं न। बाप जी त आहे लेकिन सभिनि जी आहे न। ॾिसो दुनिया में एतिरा बीमार माण्हू बि जिंदा कीअं रहिजी वेंदा आहिनि ऐं तंदुरुस्त माण्हू हली वेंदा आहिनि। मतिलबु एतिरी बीमारी में बि कोई एॾा ॿुढा हूंदे हुए बि अञा जिंदा आहिनि, छो जो उन्हनि खे कोई न कोई अहिड़ो कमु करनि था जंहिंसां उन्हनि खे दुआयूं मिलनि थियूं, जंहिंसां उन्हनि जो हुते रहणु ज़रूरी सम्झनि था। त सभिनि जी आहिनि, सभी दादियुनि खे ॾाढो प्यारु कंदा आहिनि। ॾिसो सभी इहे ई चवंदा आहिनि न कि दादियूं खपनि दादियूं खपनि दादियूं खपनि। त दादियुनि जी विशेषता छा आहे? दादियुनि जी विशेषता आहे बाप जी श्रीमत ते हर क़दम उठाइणु, मन खे बि बाप जी यादि ऐं सेवा में समर्पण करणु, है न। मन खे बि बाप जी यादि ऐं सेवा में समर्पण करणु। तव्हां सभी बि ईअं ई कंदा आहियो न। मन खे समर्पण करो। बाप दादा ॾिठो आहे मन ॾाढी कमाल करे ॾेखारींदो। कमाल छा कंदो आहे? चंचलता कंदो आहे। मन एकाग्र थी वञे त झंडो ऊपर कंदा आहियो न। ईअं जीअं झंडो ऊपर मथे कंदा आहियो न, मथे ईअं मन जो झंडो सदा शिव बाबा। मन जो झंडो शिव बाबा में एकाग्र थी वञे। जीअं झंडो मथे कंदा आहियूं कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि सदा असांखे फांसी लॻल हुजे। फांसी में छा हूंदो आहे? जीअं मथे पंखे ते रस्सी लटकल हूंदी आहे, गले में हूंदी आहे, त असांजी आत्मा मां रस्सी, आत्मा जी रस्सी मन जी बाबा जे मन सां ईअं टंगी रहे। ऐं बाबा चवनि था जीअं झंडो मथे कंदा आहियूं न, ईअं मन जो झंडो शिव बाबा में एकाग्र थी वञे। अचे तो समय समीप अचे तो। कॾहिं कॾहिं बाप दादा ॿारनि जे संकल्प ॾाढा सुठा सभु ॿुधंदा आहिनि। सभिनि जो लक्ष्य ॾाढो सुठो आहे। ॾिसो हॉल जी शोभा केतिरी सुठी आहे। माला थी लॻे न, हॉल जी शोभा केॾी सुठी आहे, हिकदमि माला थी लॻे बाबा खे। ऐं माला जे विच में मणका वेठा आहिनि। माला जे विच में मणका वेठा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे वरदान ॿुधो।
साइलेंस जी शक्ति द्वारा सेकंड में मुक्ति जीवन मुक्ति जो अनुभव कराइण वारा विशेष आत्मा ठो। विशेष आत्मा जी लास्ट विशेषता आहे कि सेकंड में कहिड़ी बि आत्मा खे मुक्ति जीवन मुक्ति जो अनुभव कराए छॾे। सिर्फ़ु रास्तो न ॿुधाइणो आहे लेकिन हिकु सेकंड में शांति जो ऐं अतीन्द्रिय सुख जो अनुभव कराए। बाबा जी मुरली में घड़ी घड़ी बाबा चवनि था कि अनुभव करायो। जीवन मुक्ति जो अनुभव आहे सुख ऐं मुक्ति जो अनुभव आहे शांति। त जो बि साम्हूं अचे वो सेकंड में इन्हनि जो अनुभव करे। जॾहिं अहिड़ी स्पीड हूंदी तॾहिं साइंस जे मथां साइलेंस जी विजय ॾिसंदे हुए सभिनि जे मुख मां आवाज़ निकिरंदो ऐं प्रत्यक्षता जो दृश्य साम्हूं ईंदो। जीअं साइंस वारा ठंडी गर्मी जो अनुभव कराए सघंदा आहिनि, हीअं जॾहिं साइलेंस जी शक्ति सां कंहिं बि नामी ग्रामी, वैसे त ॾिसो सभिनि खे कराइणो आहे लेकिन आवाज़ त नामी ग्रामी सां निकिरंदो न। सम्झो ॾाढी कोई अशांत आत्मा आहे ऐं ॾाढी वॾी पोस्ट ते आहे ऐं हुनखे असां चयो, ईअं सेखारियो कि हीअं बाबा खे यादि करो ऐं संकल्प करो मां शांत आत्मा आहियां। ऐं ईअं त ॾाढनि जो थी बि वियो आहे हाणे, लेकिन ॾाढनि चई बि छॾियो आहे, है न। लेकिन वो कहिड़ो नामी ग्रामी आत्मा हूंदी जंहिंजे चइण सां पूरी दुनिया मञी। वो भी बाबा चईंदा आहिनि विदेश मां कोई आत्मा निकिरंदी, छोकी विदेश जी चीज़ुनि खे भारत सभिनि हंधि ज़्यादा इम्पोर्टेंस ॾींदा आहिनि, ख़ासि भारत में त ॾींदा आहिनि। त अहिड़ी कहिड़ी आत्मा विदेश में हूंदी, अहिड़ी कहिड़ी आत्मा ब्रह्म कुमार कुमारियुनि मां निकिरंदी जो हुन आत्मा खे वञी अनुभूति कराईंदी ऐं उहो चईंदो इहो ई आहे, इहो ई आहे, इहो ई आहे, त पूरी दुनिया खे पतो लॻे न। तारी प्रत्यक्षता थी वेंदी। त सोचो उहा आत्मा केरु हूंदी, है ना। ये न सम्झो कि मां ई हुजां, हाँ उहो बि सम्झो कि मां ई हुजां, लेकिन असांखे त बाबा खे यादि करे उन आत्मा खे बि लाइट माइट ॾियणी आहे। जो बि निमित ठहींदा ब्रह्म कुमार कुमारियुनि में ऐं उन आत्मा खे बि लाइट माइट ॾियणी आहे जो निकिरणी आहे, है न। ॿिन्हिनि खे लाइट माइट ॾियो ताकी उन में बि शक्ति वधे, उन में बि उन आवाज़ फैलाइण वारे जी बुद्धि बि एॾी खुली वञे, है न। तॾहिं जॾहिं उनखे उहो ब्रह्म कुमार कुमारी ॿुधाईंदी ऐं झटि अनुभव थींदो ऐं पूरे विश्व में बाबा जी प्रत्यक्षता थी वेंदी। वरदान स्लोगन आहे बाप जे हर फरमान ते स्वयं खे कुर्बान करण वारा सच्चा परवाना। अव्यक्त इशारो त बाबा जो चवनि था उहो कंदा हलो। बाबा चवनि था अव्यक्त इशारे में हाणे जीअं वाचा सां डायरेक्शन ॾींदा आहियो न, ईअं श्रेष्ठ संकल्प सां सॼी कारोबार हली सघंदी आहे न। जीअं वाचा सां डायरेक्शन ॾींदा आहियो ईअं श्रेष्ठ संकल्प सां सॼी कारोबार हली सघंदी आहे। साइंस वारा हेठि पृथ्वी सां मथे ताईं डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि, त तव्हां छा श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां सॼी कारोबार न हलाए सघंदा आहियो। सभु ब्राह्मण परिवार खे डायरेक्शन ॾियणु। हाणे बाबा छा था करनि, हाणे बाबा श्रेष्ठ संकल्प सां ई पंहिंजी पूरी कारोबार हलाइनि था न।
चाहे ब्राह्मण आत्मा आहियूं, चाहे भक्त आत्मा आहियूं, चाहे अलॻि अलॻि धर्म जी आत्मा आहियूं, मत पंट आदि प्रकृति, सभिनि खे बाबा संकल्प सां ई त हलाइनि था न। पहिरियों बाबा साकार में अची करे डायरेक्शन ॾींदा आहिनि, पोइ अव्यक्त में। हाणे जंहिंजी मन बुद्धि बाबा सां जुड़ियल हूंदी, जेतिरी बि, उन अनुसार उहा आत्मायूं बाबा जो डायरेक्शन कैच कंदियूं आहिनि, उन अनुसार बाबा जो यज्ञ हलंदो आहे न। बाबा जी मुरलियूं त आहिनि ई सही, है न, लेकिन मुरली खे सम्झण में, मुरली में बि उहो यथार्थ पॉइंट कैच करण जी उहा शक्ति, उहो बुद्धि कॾहिं ईंदी, जॾहिं असांजो मन बुद्धि हिकदमि नीट एंड क्लियर हूंदो, बाप दादा सां सुठी रीति कनेक्शन में हूंदो, या त बाप दादा सां कनेक्शन में हूंदो या दादियुनि सां कनेक्शन में हूंदो। ॾिसो दादी बि अव्यक्त शो थियो, छो जी हाणे उन्हनि जी अगरि कोई आत्मायूं बाप दादा सां कनेक्शन में नथी अची सघनि त दादियुनि सां कनेक्शन में ईंदियूं, त हुननि द्वारा उन्हनि जेको बि बाप दादा डायरेक्शन ॾींदा आहिनि त उहो दादियुनि जे द्वारा उन्हनि खे कैच थींदो आहे। पोइ ईअं पूरी यज्ञ कारोबार हले थी, त संकल्प सां सॼी कारोबार हली सघंदी आहे। साइंस वारा हेठि पृथ्वी सां मथे ताईं डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि, त तव्हां छा श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां सॼी कारोबार न हलाए सघंदा आहियो। जीअं बोल करे करे, जीअं ॻाल्हाए करे ॻाल्हि खे स्पष्ट कंदा आहियो, वैसे अॻियां हली करे हाणे संकल्प सां सॼी कारोबार हलंदी। इन जे लाइ श्रेष्ठ संकल्प जो स्टॉक सदा ई जमा करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।